चौधरी बहरन नाजायज़ असासन वारे रेफरेंस में लाहौर में नेब आॾो पेश थी जांच टीम आॾो बयान कलम बंद कराए छॾिया। मुस्लिम लीग नून काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही 18 साल अॻु शुरू थियल जांच जे सिलसिले में नेब लाहौर जी 3 रुकनी जांच टीम आॾो पेश थी बयान कलम बंद कराया। ज़रियनि मूजिब नेब जी टीम चौधरी बहरन खां 75 सवाल कया ऐं खेनि सवालनामो पिणु पेश कयो। नेब अमलदारनि चौधरी शुजात हुसैन खे चयो त अव्हां खे ॿीहर बि घुराए सघिजे थो, जंहिं ते हुन वराणियो त खेसि जॾहिं बि घुरायो वेंदो हू कानून जी अमलदारीअ लाइ हाज़िर थींदो। नेब आॾो पेश थियण बैदि लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चौधरी परवेज़ इलाही चयो त नेब जेको घुरियो उहो हुननि ॾेई छॾियो, ॿीहर घुरायो वियो त हू ॿीहर बि वेंदा। नेब इदारो आहे जंहिंसां सहकार कंदा। हम इस केस को पहले भी कई सालों से उनके पास जाते रहे और उनको सारी चीज़ें भी दी हैं। अब दोबारा उन्होंने मांगी है तो हमने दोबारा भी उनको सेटिस्फाई किया है और मैंने इसलिए कहा है कि अगर फिर मांगेंगे फिर भी हम और देंगे। उन चयो त आमदनीअ खां वधीक असासन जो केस 1999 में दाख़िल थियो, जंहिंमें हू अॻु बि केतिराई भेरा पेश थी चुका आहिनि। चौधरी परवेज़ इलाही चयो त नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ 10 सालनि दौरान संदन ख़िलाफ़ जांच में का बि कसर न छॾी हुई। मथनि हर दौर में केस ठहिया पर इदारनि में संदन बेगुनाही साबित थी। जांच बाबति खेनि को बि ख़ौफ़ नाहे, मामला ठीक आहिनि। संदसि चवणो त शहबाज शरीफ नेब जो निज़ाम ठीक करण जी ॻाल्हि करे थो। 22 सालनि खां हुकूमत में आहे, उन पाण छा कयो आहे? शहबाज शरीफ साहब का ये 10वां साल है और ये तीसरी दफा हुक्मरानी मिल रही है। टोटल 22 साल की हुक्मरानी में ये जाख मारते रहे, ठीक करते चीजों को, क्यों नहीं किया इन्होंने ठीक? चौधरी परवेज़ इलाही पाण ते दाख़िल रेफरेंस जो पाण ई जवाब ॾींदे चयो त आमदनी घटि ऐं ख़र्च वधीक हुअण वारो मसलो त हर घर में थींदो आहे। जो उसके अंदर लिखा हुआ है वो तो यही है कि आमदन जो है वो कम है, खर्चे ज्यादा हैं। वो तो मेरा हाल है, आपसे भी पूछे तो घर वाले पूछते होंगे आपको।